الذين زعمتم من دون الله لا يملكون مثقال ذرة في السماوات ولا في الأرض اللہ تبارک و تعالی فرمائے پیغمبر انہن کے چو تا نہ بتن کے سڑیو جن کے خدا کا سوائے خدا کرے سڑیو تھا تو آسمانن میں زمین میں ذرے جاب مالک نہ آئیں وما لهم فيهما من شرك وما له منهم من ظهير انکی انہن جے آسمانن زمین میں کا بھائی واری آئے ऐं न उहे बुत उन्हनि जा हमराह आहिनि छो त उन वक़्तु बुतनि जी पूॼा कंदा हुआ पोइ हाणे का मुशरिक चवंदा आहिनि क़ुर में जेको हुकुम आहे त उहो बुतनि जो आहे हिननि अलाह वारनि खां किथे आहे हे त इंसान आहिनि अलाह वारा नेक बाना पहुतल आहिनि उनखे जवाबु छा ॾिबो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी त अल्लाह मुंहिंजे क़बर खे सजदे गाह न बणाए जंहिंजे यहूदियुनि नसारनि नबियनि जे क़बरुनि खे पंहिंजे सजदे गाह बनायो उन्हनि में छड़ो तरीक़ो मट हुयो उहो नबियनि अलाह वारनि जूं सूरतूं ठाहे करे मथे रखी करे उनखे ॿाहूं ॿधंदा सजदा कंदा हुआ हाजत रवा उनखे सॾींदा हुआ त हीअ असांखे अलाह जे वेझो था कनि ऐं अॼोका मुशरिक खणी मूर्तियूं नथा ठाहिनि पर क़बरुनि ते वञी करे सजदा कनि था पीर ॻोठ जेका दरगाह आहे उते मस्जिद खां उतरे पासे ॾांहुं क़बरूं आहिनि पोइ होॾो निमाज़ पढ़ी वरी सजदो उतर मुंहुं करे कंदा क़बरुनि हाणे चवनि था त इहो मथे कयो अथऊं सहन अॻे हेठि हुयो पोइ हाणे ख़बर न आहे बहरहाल मुशरिक क़बरुनि खे सजदो पोइ उहो चवंदा त उहा अलाह जेका क़ुर मनो कई आहे त छा खां पोइ हुन फोटुनि खां बुतनि खां हे बुत त न आहिनि हे त सवा सिधा साह वारी शइ अलाह न प्यारा नबी या औलिया अलाह कुतुब अफ़ताब दफ़न थियल आहिनि अल्लाह पाक फरमाए थो वला तनफ़उ शफ़ाअतु इंदहु इल्ला लिमन अज़िन लह ख़ुदा वटि उन्हनि जी शफ़ाअत फ़ाइदो न ॾींदी मगर जंहिं लाइ ख़ुदा मोकल ॾे अज़िन लह ओ क़यामत जे ॾींहुं कोई शफ़ाअत न कंदो काई शफ़ाअत फ़ाइदो न ॾींदी कंहिंजे लाइ मगर जंहिंखे अलाह मोकल ॾे जॾहिं हदीस में पढ़ियव माण्हू समूरा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे वेंदा हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो नफ़्सी नफ़्सी मुंहिंजी मजाल न आहे जो मां रब जे ॾाढो ॻाल्हायां जे वञो इब्राहिम नूह अलैहिस्सलाम ॾे ईंदा उहो बि जवाबु ॾींदो ओ आख़िर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि इहा सॼी दुनिया जा माण्हू ईंदा पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर सजदे में रखंदा पोइ हफ़्तो उहो सजदो हूंदो पोइ अलाह हुकुम कंदो इरफ़ा रअसक या मुहम्मद सल्लल्लाहु हे मोहम्मद मथो मथे खणो घुर त मां तोखे ॾियां उहो अलाह जो इज़्न थींदो बाक़ी क़यामत जे ॾींहुं कंहिंखे मजाल न आहे जो ॻाल्हाए रब जे आॾो हत्ता इज़ा फ़ुज़्ज़िअ अन क़ुलूबिहिम क़ालू माज़ा क़ाल रब्बुकुम मगर जंहिं लाइ ख़ुदा मोकल ॾिनी तव्हांजो परेशानी दूर करे संदन दिलनि तां क़ालू माज़ा क़ाल रब्बुकुम चवंदा ख़ुदा छा हुकुम कयो क़ालुल हक़ चयऊं शफ़ाअत हक़ आहे वहुवल अलियुल कबीर ऐं ख़ुदा मथां वॾो आहे क़ुल मन यरज़ुक़ुकुम मिनस समावाति वल अर्ज़ चओ तव्हांखे आसमान ऐं ज़मीन मां रिज़्क़ केरु थो ॾे इन्हनि खां सुवाल कर छा पिया चवनि क़ुलिल्लाह चओ त राज़िक़ ख़ुदा आहे तूं ई उन्हनि खे सम्झा व इन्ना औ इय्याकुम लअला हुदन औ फी ज़लालिम मुबीन ऐं बेशक असीं अवीं हिदायत ते आहियूं या पधरीअ गुमराहीअ में जॾहिं माशर वारनि जी परेशानी दूर कबी त मला आला खां पुछंदा अव्हां जे पालणहार छा फरमायो ख़ुदा जी अज़मत ऐं जलाल जे साम्हूं हामिलाने अर्श मुअल्ला खां वेठे दुनिया जे आसमान ताईं बराबरि अहकाम इलाही ॿुधनि था ऐं जॾहिं ख़ुदा को वही फरमाए थो त आसमान वारा मलाइक उन जी हैबत खां ॾकी ॾकी सजदे में किरी पवनि था पोइ जॾहिं ख़ुदावंद करीम पंहिंजे हैबत खणी वठे थो
त हर हिकु पंहिंजे मलल आला खां पुछे थो त अलाह छा फरमायो। क़ालुल हक़, मलाइका चवंदा आहिनि सच फरमायो। सिफारिश करण जी मोकल ॾिनाई। उन ई हालत में मुशरिक बातिल बुतनि जी शफ़ाअत जी कहिड़ी उमेद रखनि था। वहुवल अलीयुल कबीर, अलाह सभ खां मथां वॾो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला जॾहिं बि को हुकुम नाफ़िज़ थो फरमाए त उन पाक कौल जे हेबत खां मलाइका परन सूदो किरी पवनि था। गोया के पथरनि जे मथां ज़ंजीर पयल आहे। पोइ जॾहिं उन्हनि जे कल्बनि तां हेबत लाथी वञे थी त हिक ॿिए खां पुछनि था माज़ा क़ाल रब्बुकुम, अव्हां जे रब छा चयो। तॾहिं ॿिया चवनि था क़ालुल हक़, सच फरमायो अथसि। यानी वही ॿियनि हदीसनि में आहे त सभु मलाइका जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछनि था ख़ुदा ताला कहिड़ो हुकुम फरमायो। हिन मां मालूम थियो त अल्लाह ताला शिरक फित तसर्रुफ़ जी अशद मना फरमाई। यानी ख़ुदा ताला जे तसर्रुफ़ ऐं कुदरत में कंहिं बि मख़लूक खे शरीक करणु हराम आहे, मगर उन मालिकुल मुल्क जे दरगाह मां संदसि प्यारनि बंदनि खे आला मर्तबा अता थियल आहिनि, जो के गौस के कुतुब किन के अब्दाल। चयो वञे थो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे रूहुल्लाह जो लक़ब मिलियो। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मक्कियन जो लक़ब अता थियो। तॾहिं बि मालिकुल मुल्क पाण ख़ुदा आहे, ग़ुलाम ग़ुलाम ई सॾिबो। बानो ख़ालिक जे हुकुम खां ॿाहिरि कदम नथो खणी सघे। पैगंबर रसूल औलिया ख़ुदा जे रहमत खां ख़ुशदिल थियनि था, तीअं संदन हेबत ऐं अज़मत खां राति ॾींहं डिॼनि था। एॾो अलाह हुनजो रुतबो कयो आहे, तॾहिं बि रब जो एॾो ख़ौफ़ आहे। हूअं असां कयूं कुझु कोन, वरी आकड़ वॾी, उमेद वॾी। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला खां नक़ुल आहे त मां हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां ॿिए लहुसि, यानी सवारीअ ते फरमाया, ए छोकिरा, तूं अलाह खे यादि कर त हू बि तोखे यादि करे। तूं अलाह खे यादि रखो त तूं उनखे पंहिंजे रूबरू लहें, ऐं जंहिं वक़्तु सुवालु करें त ख़ुदा खां घुर, ऐं जंहिं वक़्तु कंहिं मुश्किल ते मदद घुरें त ख़ुदा खां मदद घुर। ऐं ॼाण त जेकॾहिं सॼी दुनिया जी मख़लूक़ात हिन ॻाल्हि ते इज्तिमा कनि त तोखे नफ़ो पहुचाइनि, त जेकी तुंहिंजे मुक़दर में हूंदो तंहिंखां वधीक हिकु ज़रो बि तोखे नफ़ो न रसाए सघंदा। ऐं जेकॾहिं सॼी मख़लूक हिन ॻाल्हि ते जमा थिए त तोखे नुक़सानु पहुचाइनि, त बि तक़दीर इलाहीअ खां ज़्यादा हिकु दमिड़ीअ जेतिरो तोखे नुक़सानु न पहुचाए सघंदा। तुंहिंजे लाइ कलम खयो वियो, कागज़ सुकी वियो, जेका तुंहिंजे तक़दीर में शइ लिखियलु आहे उहा लिखिजी सुकी वई बसि। हा, माण्हू छा बि कनि, कुझु करे नथा सघनि। जेको अलाह घुरंदो उहा ई शइ थींदी। हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त माण्हूअ जी दिलि खे सभु कंहिं मैदान ॾे रस्ता आहिनि। पोइ जेको पंहिंजे दिलि खे सभिनी रस्तनि पुठियां लाहींदो त अल्लाह ताला उनजी का परवाह न कंदो। पोइ उहो शख़्स खणी पाण खे कंहिं झंगल में हलाक बि करे, ऐं जेको अल्लाह ताला ते भरवसो थो करे त उहो ख़ुदा उनखे सभिनी वाटनि खां किफ़ायत थो करे। यानी जॾहिं को माण्हू बीमारी मुसीबत मुश्किल में फासंदो आहे त उनजे दिलि में सभु कंहिं तरफ़ ख़्यालु डोड़ंदा आहिनि, फलाणे पैगंबर फलाणे नबीअ खे सॼां, फलाणे इमाम खां मदद घुरां, फलाणे पीर फ़क़ीर जी बास बासियां, फलाणे नुजमीअ या रमाल खां पुछां, या फलाणे मुले खां फाल कढायां। यानी सवाइ ख़ुदा जे ॿिए कंहिं ॾे मुतवजो थींदो आहे त अल्लाह ताला उन बाने खां पंहिंजे लुत्फ़ जी निगाह खणी वठंदो आहे, ऐं उनखे सचनि बाननि जे शुमार में न आणींदो, ऐं उन गुमराह हथां हिदायत जी राह गुम थी वेंदी। बेहूद ख़्यालनि बातिल वहमनि पुठियां ड्रोड़े ड्रोड़े नेठि तबाह थी वेंदो।
को दहरियो थींदो, को मुल्हिद या मुनकिर जेको अलाह ते भरवसो पूरो रखंदो, ग़ैर ख़ुदा जे ख़्याल पुठियां न पवंदो, ख़ुदा उनखे पंहिंजे मक़बूल बाननि मां ॻणींदो ऐं उन ते हिदायत जी वाट खोलींदो आहे, उन जे दिलि खे आराम अता फ़रमाईंदो, मुश्किल मुसीबत खां अहिड़ो अमन ॾींदसि जो बिदतनि यानी ख़ुदा खां सवाइ ॿिए खे पुकारींदड़नि खे कॾहिं बि न मिलंदो। जंहिंजे तक़दीर में जेकी लिखियलु हूंदो उहो उनखे मिले थो, मगर अजान बातिल ख़्यालनि जी पैरवी कंदड़नि ख़ुदा ताला खे छॾे औलियानि जे दरनि ते मथे टिकींदड़नि खे मुफ़्त रंज ऐं ॾुख हासिलु थिए थो। अल्लाह पाक फरमायो, फला काशिफ लहू इल्ला हू। नस क़ुरानी आयत आहे त कोई बि उनखे मुश्किल खे खोलण वारो न आहे जेकर अल्लाह जे तरफ़ां आहे। जेकर अल्लाह जे तरफ़ां भलाई आहे त पोइ कोई वरी बुराई पहुचाइण वारो न आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवी पंहिंजनि समूरनि हाजतुनि हिकु ख़ुदा खां घुरो, तव्हांजो ताम जो लूण बि ख़ुदा खां घुरो, जुतीअ जो गलो छिजी पवे कहीं छिजी पवे उहो बि ख़ुदा खां घुरो, तहमुल जी जाइ आहे। हज़रत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुश्किल वक़्तु ख़ुदा ताला खे पुकारण लाइ केतिरी त तहरीमनि ऐं तरग़ीब फरमाई आहे, ग़ैर ख़ुदा खे पुकारण लाइ केतिरे क़दुरु अशद मनव फरमाई आहे। मथे आयतूं पढ़ी आयूं आहियो सूरत शुआरा में, जॾहिं वंज़िर अशीरतकल अक़रबीन नाज़िल थी, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके बि पंहिंजा ख़ानदान जा समूरनि खे घुराए करे इहो फरमायो त जेको तव्हांखे दुनिया में मूंखां घुरणो आहे घुरो, आख़िरत में मां तव्हांखे जहन्नम जे बाहि खां न बचाए सघंदुमि, मां अलाह जे अॻियां तव्हांखे कमु न ईंदुसि। तंहिंजे करे दुनिया में जेको तव्हांखे सुवालु करिणो आहे कयो, बाक़ी आख़िरत में अलाह जे अज़ाब खां कोई टारे न सघंदो। अॼुकल्ह बिदती बसि चयूं त असां साईंअ खे 12 महीने गुण अन्न जी ॾिनीसीं, 1000 रुपयो ॾिनोसीं साईंअ जो, चकर ॾेई वियो पाण या हुनजो ख़लीफ़ो, बसि छुटी वियासीं। ईअं न आहे, हर हिकु पंहिंजो हिसाब किताब ॾींदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां नक़ुल आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे क़ब्र खे ईदगाह न बणाइजो, बल्कि मूं ते सलात पढ़ंदा कयो, अवी किथे बि हूंदव त बि अव्हां जी सलात मूंखे पहुचंदी। क़ुल ला तुसअलून अम्मा अजरमना वला नुसअलु अम्मा तअमलून। चओ त ख़ुदा अव्हां खां असांजा गुनाह न पुछंदो ऐं न अव्हां जा अमल असां खां पुछाइबा, हर हिक खां पंहिंजे अमलनि जी पुछाणो थींदो। क़ुल यजमउ बैनना रब्बुना सुम्मा यफ्तहु बैनना बिलहक़। चओ त असांजो पालणहार अव्हांखे ऐं असांखे गॾु कंदो, फ़ैसिलो कंदो। वहुवल फ़त्ताहुल अलीम, ऐं अव्हां ऐं असांजे विच में हक़ वारो, ऐं उहो आहे हक़ खे खोलींदड़ दाना। उहो ई अलाह क़यामत जॾहिं फ़ैसिलो कंदो पोइ ख़बर पवंदी। क़ुल अरूनी अल्लज़ीना अलहक़्तुम बिही शुरकाअ कल्ला। चओ ए बुत मूंखे ॾेखारियो जे अवी ख़ुदा सां बराबरि कया। बल हुवल अज़ीज़ुल हकीम, केॾा उन्हनि गुम थिया, उहे ख़ुदा ग़ालिब हिकमत वारो आहे। तव्हांजा बुत काॾे विया ॾेखारियो हाणे। वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरन वलाकिन अक्सरन नासि ला यअलमून। ए पैगंबर असां तोखे मोकिलियो मिड़िनी माण्हुनि ॾे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़ौफ़ ॾे ॾियारींदड़, पर घणा माण्हू नथा ॼाणनि। वयक़ूलून मता हाज़ल वअद इन कुंतुम स्वादिक़ीन। ऐं चवनि था त जेकॾहिं अव्हां सचा आहियो त क़यामत जो अंजाम कॾहिं थींदो।
قل لكم ميعاد يوم لا تستأخرون عنه ساعة ولا تستقدمون چو तव्हां लाइ हिकु ॾींहं जो वाइदो आहे उन खां हिकु साथ अॻे थींदो न उन खां पोइ थींदो। इहो हिकिड़ो वक़्तु अचिणो आहे जॾहिं क़यामत आई त घड़ी अॻिते थींदी न पोइते थींदी। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला जे तरफ़ां मूंखे 5 शयूं अहिड़ियूं अता थियूं आहिनि जो मूंखां अॻे कंहिं बि नबीअ खे अता न थियूं हुयूं। मूंखे महीने जे पंध ताईं दहशत ऐं दबदबे हशमत सां फतह ॾिनी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां माण्हू ईअं ड्रिजंदा हुआ। उहो अल्लाह पाक रोब उलमा में बि रखियो आहे, ॾाढ़ी ऐं पटके में। अमेरिका ॿिया काफ़र काथे बि आहिनि उतां ड्रिजनि था, चई मदरसा न हुजनि, मदरसनि वारा न हुजनि, इहे मुला न हुजनि, इहे दहशत गर्द आहिनि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे पहिरीं इहा शइ ॾिनी वई जो मूंखे महीने जे पंध ताईं रोब ॾिनो वियो काफ़िरनि जे मथां। ॿियो मुंहिंजे लाइ रूई ज़मीन मस्जिद पाक कई वई। कोई को बि शख़्स मुंहिंजे उम्मत मां किथे बि हुजे ऐं निमाज़ जो वक़्तु पहुची वञे त उते निमाज़ पढ़ी सघे थो। ऐं ॿिया उम्मतियूं ईअं न हुयूं, किन नबियनि जे मथां उम्मतनि जे मथां इहा सख़्ती हुई त मस्जिद में अची निमाज़ पढ़नि, या किन चयो आहे त मिटी उहा साणु हूंदी आहे न पोइ उहा रखी करे पोइ निमाज़ पढ़ंदा हा। टे मुंहिंजे लाइ जिहाद जो माल ऐं गनीमतूं हलाल कयूं वयूं आहिनि जे मूंखां अॻे कंहिं बि नबीअ ते हलाल न हुयूं। चोथों मूंखे शफ़ात आम जो इज़्न मिलियल आहे। पंजों अॻियां नबी कंहिं ख़ासि क़ौम लाइ मोकिलियल हा ऐं मूंखे आम माण्हुनि अरब अजम ॾे रसूल करे मोकिलियो वियो। हर शइ जे लाइ असांजो नबी रहमत, हर शइ जे लाइ रसूल। क़ुरान गवाही थो ॾे क़ुल या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। चओ तूं ए इंसान हो मां अल्लाह जो रसूल आहियां तव्हांजे तरफ़ समूरनि जे लाइ, पखियुनि परंदनि जे लाइ नबी असांजो रहमत बणिजी आयो, पंहिंजनि लाइ, काफ़िरनि जे लाइ, समूरनि जे लाइ, जिन्ननि जे लाइ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत आम आहे ओ क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि जे लाइ। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत ऐं उसवा हसन जे मथां पूरी ज़िंदगी हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं रब साईं शिरक खां बचाए क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर नसीब करणु फ़रमाए ऐं शफ़ाअत नसीब करणु फ़रमाए। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाहुम्मा फ़ातिरस समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फ़िद दुनिया वल आख़िरह तवफ़्फ़ना मुस्लिमन वल्हिक़ना बिस्सालिहीन या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक नस्तगीस। अल्लाहुम्मा अर्हम उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा अश्फ़अ उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अम्मा अल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति फ़युदख़िलुहुम रब्बुहुम फ़ी रहमतिहि ज़ालिका हुवल फ़ौज़ुल मुबीन। वअम्मा अल्लज़ीना कफ़रू अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम फ़स्तकबरतुम वकुन्तुम क़ौमम मुजरिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला इन आयतन खां पहिरियां क़यामत जो ज़िक्र करणु फरमायो। जॾहिं क़यामत क़ाइम थी वेंदी, हिसाब किताब थी वेंदो, अल्लाह पाक फरमायो पोइ ॿिनि गिरोहनि में तक़सीम कया वेंदा। हिकिड़ा ईमान ऐं अमल सालिह वारा, ॿिया काफ़र वॾाई कंदड़ मुजरिम शख़्स।
फरमाए फअम्मल लज़ीना आमनू वअमिलुस स्वालिहात फयुदखिलुहुम रब्बुहुम फी रहमतिह कोई जिन ईमान आंदो चङा कम कया तिन खे सदन पालनहार पंहिंजी बाज हेठि दाख़िल कंदो। इहा पधरी मुराद माणण आहे, कामयाबी आहे। जन्नत में जिते आला दर्जे रहमत हर क़िस्म जूं महिरबानियूं हूंदियूं, ईमान ऐं चङनि कमनि करण वारा उन जाइ ते रहंदा। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे ईमान सां गॾु चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तां त रब जे रहमत में दाख़िल थियूं, कामयाबी माणियूं। वअम्मा الذين كفروا فلم تكن آياتي تتلى عليكم فاستكبرتم وكنتم قوما مجرمين। ऐं जिन कुफ्र कयो तिन खे चइबो तव्हां वटि मुंहिंजूं आयतूं न पढ़ियूं वयूं हुयूं छा? असां पंहिंजे तरफ़ां नसीहत तमामु हुज्जत जे का कसर न छॾीसूं, उन ई हूंदे बि तव्हांजी गर्दन गुरूर जे करे हेठि न थी, आख़िर पक्का मुजरिम बणियो। फस्तकबरतुम वकुनतुम कौमम मुजरिमीन, पोइ अवां वॾाई कई ऐं ॾोहारी क़ौम हुयो, गुनाहनि खां मुड़ियो ई कोन। वइज़ा क़ील इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन वस्साअतु ला रैब फ़ीहा, ऐं जॾहिं चइबो हो त अल्लाह जो वाइदो सचो आहे ऐं क़यामत में को शक कोन आहे, क़ुल्तुम मा नदरी मस्साअतु इन नज़ुन्नु इल्ला ज़न्ना, तॾहिं चवंदा हुयऊं त असीं न ॼाणंदा आहियूं त क़यामत छा आहे, असीं रुगो हिकु गुमान भाईंदा आहियूं ऐं असां यकीन करण वारा न आहियूं त क़यामत कॾहिं थींदी। बसि जेको खाऊं पीऊं था, जीअं ढोर हलिया था वञनि, का शइ फना थी वञे थी त वरी हुनजो थियणो आहे ई कोन, असां ईअं सम्झोसि। असीं नथा ॼाणूं त क़यामत कीअं थींदी आहे। तव्हां जेकी क़यामत जा अजीब अजीब अहवाल बयानु कयो था, असांखे कंहिं तरह बि उन्हनि जो यकीन नथो अचे। ईअं ॿुधल सुधल ॻाल्हियुनि सां कुझु थोरो इम्कान ऐं मामूली ख़्यालु कॾहिं अचे त उहा ॿी ॻाल्हि आहे। वबदा लहुम सय्यिआतु मा अमिलू वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्तहज़िऊन। अल्लाह पाक फरमाए थो जेकी कमायो हुयाऊं तंहिंजूं वधायूं खे पधरियूं थींदियूं, जंहिं शइ ते चथरियूं कंदा हुआ सां वकोड़े वेंदी। जॾहिं क़यामत ईंदी त उन्हनि जूं समूरियूं बुरायूं गुनाह उन जा नतीजा साम्हूं अची वेंदा। अज़ाब जे धमकियुनि ते जेको मज़ाक कंदा हुआ उहो ख़ुदि उन्हनि ते अची कड़कंदो। इहे मिड़ई मुलनि जा दड़का आहिनि ऐं जन्नत दिलासो आहे, जहन्नम दड़को आहे कुझु ई कोन। अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमायो, पोइ जॾहिं अहिड़नि माण्हुनि खे जहन्नम पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा, ज़िल्लत पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा, वक़ील अल-यौम नंसाकुम कमा नसीतुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा, पोइ चइबो त अॼु अव्हांखे ईअं विसारींदासूं जीअं अव्हां पंहिंजे हिन ॾींहं जे अचण पहुचण खे विसारियो हो। दुनिया में तव्हां अॼोके ॾींहं खे यादि न रखियो हो, अॼु असां तव्हांखे महिरबानीअ सां यादि न कंदासूं, हमेशह लाइ अहिड़ी तरह अज़ाब में पयल छॾे ॾींदासूं जीअं तव्हां पाण खे दुनिया जे मस्जिदनि में फासाए छॾियो हो। आख़िरत कॾहिं को ध्यानु ई कोन, निमाज़ रोज़े क़ुरान पाक जे तिलावत जे तरफ़, मस्जिदनि जे तरफ़, बसि ईअं दुनिया में मस्तु, हे करे वठूं हे करे वठूं।
अल्लाह पाक फरमाईंदो त जीअं तव्हां असांजे आयतुनि खे इन ॾींहं मुलाक़ात वारे खे विसारे छॾियो, अॼु असां बि तव्हांखे ईअं विसारे था छॾियूं, कोई तव्हांजो मददगार न हूंदो। ॿिए जाइ ते फरमाए क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, हाणे ख़्वार थी करे हिते रहो, मूं सां ॻाल्हायो बि न। ज़ालिकुम बिअन्नकुम इत्तख़ज़्तुम आयातिल्लाहि हुज़वन वग़र्रतकुमुल हयातुद दुनिया, इहो अज़ाब अव्हां खे हिन करे आहे जो अव्हां अल्लाह जे आयतुनि खे ठठोलियूं करे वरितो हो ऐं दुनियावी हयाती अव्हां खे ठॻियो हो। फलयौम ला युख़रजून मिन्हा वला हुम युस्तअतबून, तंहिं करे अॼु मजायसि न कढे, न उन्हनि खे कढिबो न की उज़ुर तलब कबनि त तव्हां छाजे करे ही चङा कम न कया, बसि उन्हनि खां पुछाई कोन थींदी, हो पाण दाहूं कंदा। पोइ उनखे चयो वेंदो तव्हांखे उमिरि न ॾिनी वई छा, तव्हांजे तरफ़ रसूल कासिद आलिम सालिह शख़्स न मोकिलिया विया छा, तव्हांखे हिन अॼोके ॾींहं खां न टिजारियो वियो छा। तो आख़िरी जवाब उन्हनि खे ॾिनो वेंदो क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, हाणे ॻाल्हायो बि न, ख़्वार ज़लील थी करे इहो अज़ाब भोॻींदा रहो। दुनिया जे मज़नि में पइजी ख़्याल ई न कयो त हितां कॾहिं वञिणो ख़ुदा जे साम्हूं पेश थियणो बि आहे। जेकॾहिं कॾहिं कुझु ख़्यालु आयो बि त दिलि खे तसली ॾेई छॾी त जहिड़ी तरह दुनिया में असां मुस्लमान जे मुक़ाबले में ॾाढ ऐं इज़त वारा आहियूं त उते बि असांजो उहो ई ज़ोर रहंदो। न उन्हनि खे दोज़ख मां कढियो वेंदो, न ही मौक़ियो ॾिनो वेंदनि त उहे हाणे ख़ुदा पाक खे राज़ी करण जी कोशिशि कनि। फलिल्लाहिल हम्दु रब्बिस समावाति व रब्बिल अर्ज़ि रब्बिल आलमीन, तो सभु सारा ख़ासि अल्लाह खे जुगाए जो आसमाननि जो पालनहार, ज़मीन जो पालनहार, जहाननि जो पालनहार आहे। वलहुल किब्रियाउ फिस समावाति वल अर्ज़, ऐं आसमाननि ऐं ज़मीन में संदसि वॾाई आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम, ऐं वो ज़बरदस्त हिकमत वारो आहे। जुगाए त माण्हू उन ई ॾांहुं मुतवजह थिए, उन ई जे इनामनि एहसाननि जो क़दुरु करे, उन ई जे हिदायतुनि ते हले, सभिनी खे छॾे उन ई जी ख़ुशनूदी ऐं रज़ामंदी हासिल करण जो फ़िक्र रखे, ऐं उन जे बुज़ुर्गी अज़मत जे साम्हूं हमेशह पंहिंजे इख़्तियार सां मुद्दी फर्मा बरदार रहे, कॾहिं बि सरकशी आकड़ जी दिलि में ख़्यालु न आणे। इंसान आहे शामो पैदा थियल, वरी आकड़ केॾी आहे, तकबुर केॾो आहे, वॾाई केॾी आहे जो अलाह जे दर ते न अचे, 5 वक़्त रोज़ानो मुअज़िन सॾे थो, अलाह जो नालो थो खणे, अलाह सभ खां वॾो आहे, अलाह सभ खां वॾो आहे, अलाह सभ खां वॾो आहे। मां शाहिदी थो ॾियां अलाह खां सवाइ कोई बि इबादत जे लाइक़ु न आहे मगर अल्लाह। मां शाहिदी थो ॾियां त मोहम्मद अलाह जो रसूल आहे। हय्य अलस सलात, अचो निमाज़ ते, हय्य अलल फलाह, अचो कामयाबी अचे। ये रोज़ानो 5 वक़्त मुअज़िन सॾनि था। अॻे त माण्हू बिना लाउड जे हूंदो, कंहिं ॿुधो कंहिं न ॿुधो, हाणे त चौतरफ़ आज़ाननि जूं निदाऊं आहिनि, इहे सॾ थियनि था, पर असांजा कन अहिड़ा ॿोड़ा थी विया आहिनि जो हेॾे ख़्याल ई कोन था कयूं। उहे अखियूं कोन्हनि जो मस्जिद ॾे हलूं, उहे पेर ई कोन्हनि जंहिंसां पंधु करे मस्जिद ॾे हलूं। अलाह खां दुआ आहे त रब साईं सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे अहिड़ा कन अता करणु फरमाए, जंहिंसां इहो आज़ान ॿुधी करे गौर फ़िक्र कनि त असांखे इहो सॾे रहियो आहे भलाई जे तरफ़, निमाज़ जे तरफ़। अखियूं उहे ॾे जंहिंसां रस्तो मस्जिद वारो ॾिसूं, पेर उहे ॾे जंहिंसां पंधु करे मस्जिद ॾे हलूं, भलाई जे कमनि ॾे हलूं। नेठि इंसान खे जान छॾिणो आहे,
हदीस कुदसी मुबारक आहे। अल्लाह जल्ल जलालहू फरमाए तो अल किब्रिया रिदाई वल अज़मत इज़ारी, किब्रियाई वॾाई मुंहिंजी चादर आहे, अज़मत मुंहिंजी गोॾ आहे। जेको बि उन्हनि ॿिन्ही में मूंसां शिकताण कंदो त मां उन्हीअ खे बाहि में विछलाईंदुसि। वॾाई छा आहे? हक़ खे ठुकराइण, ऐं पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई कोन, समूरनि खे ज़लील सम्झे, ख्वार सम्झे, इहा वॾाई आहे। इहा वॾाई रब खे सूंहे जो समूरनि जो क़ादिर आहे, समूरनि जो ख़ालिक़ आहे, समूरनि जो मालिक आहे, समूरनि जो राज़िक़ आहे। हक़ ते इंसान खे हलणो आहे, हक़ जी ॻाल्हियुनि खे मञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारणी आहे। हदीस पाक में अचे थो, जेको तकबर जे करे पंहिंजे भेड़ीअ खां हेठि कपिड़ो करे थो, पोइ गोॾिया या सलवार आहे मर्द, त क़यामत जे ॾींहुं इन जी इहा शइ ॾंभी वेंदी। अॼुकल्ह असां माण्हू इन खे गुनाह ई कोन था सम्झूं, वॾाई जे ख़ातिर। तंहिंजे करे पंहिंजे भेड़ीअ खे, मर्द खे साफ़ रखिणो आहे। गोॾ हुजे, सलवार हुजे, भेड़ीअ खां मथे करणी आहे। अल्लाह पाक जेको जिस्म ॾिनो, इनखे रब जे आॾो निवाइणो आहे, तकबर नाहे करणो। जंहिं बाने निमाज़ पढ़ी, पोइ जंहिं ते सजदो अचे थो, नकु आहे, निरड़ो आहे, ॿई हथ आहिनि, गोॾा आहिनि, पेर आहिनि, जेकर हिन निमाज़ीअ जूं कमियूं कोताहियूं थी पयूं, जहन्नम में बि वियो उन जो गुनाहनि जे करे। अॼु हदीस पाक में पढ़ियोसीं, पोइ जिते सजदे वारियूं जॻहियूं आहिनि, इनखे बाहि न छुईंदी। सजदो रब खे एॾो प्यारो आहे, छो त हिन निमाज़ में समूरो इंसान जो जिस्म झुके थो। पोइ जिन इहो बानो या बानी सजदो कनि था, अल्लाह एॾो राज़ी थिए थो जो उन जे लाइ पंहिंजे रहमत जी झोल विछाइण फरमाए थो, त इहो निमाज़ी मुंहिंजे रहमत जे झोल में सजदो करे। ॿी हदीस पाक में अचे थो, अल्लाह पाक जे रहमत जे कदमनि ते ॼणो निमाज़ी सजदो करे रहियो आहे। तंहिंजे करे मुस्लमान खे तकबर, वॾाई नथी जुगाए। इहा वॾाई तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं असां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। इन वॾाई ऐं तकबर खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो फरीज़ो फ़र्ज़ करणु फरमायो, हुकुम करणु फरमायो। ग़रीब अमीर समूरा हिक सिफ़ में बीही करे, कोई कंहिं ते तकबर वॾाई न करे, आकड़ न करे। पोइ जेको हिकिड़ो इमाम हूंदो, उहो जीअं ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे ईअं निमाज़ पढ़ाईंदो, त ग़रीब बि रुकू कंदो, अमीर बि रुकू कंदो, अमीर बि सजदो कंदो, ग़रीब बि सजदो कंदो। हिक सिफ़ में बीही करे अल्लाह जे आॾो समूरा इहे सिर सजदे में रखी करे अल्लाह जी तकबीर बुलंद कंदा आहिनि, पाकाई बयानु कंदा आहिनि, सुबहान रब्बी अल आला, मुंहिंजो रब पाक आहे, बुलंद आहे। पोइ हाणे जंहिंखे इहा अदा न वणे त उहो पाण ॼाणे, अल्लाह त निमाज़ीअ लाइ एॾो राज़ी थिए थो। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो भेनरियूं, समूरा 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ो, अल्लाह खे राज़ी कयो। इहा ज़िंदगी थोरी आहे, ख़बर ई न पवंदी त ईअं साहु निकिरी वेंदो। इहा हर शइ ते पई हूंदी, कम इंसान खे उहा ईंदी जेके चङा कम करे वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान जो उहो आहे जेको खाधई पीतई चोड़ियई,
बाक़ी ॿियो समूरो पराओ आहे। ॿी हदीस पाक में अचे थो इंसान वफ़ात कंदो आहे 3 शयूं कढ लॻंदियूं आहिनि, हिकिड़ो अहल माल ऐं अमाल। 2 शयूं क़बर वटां मोटंदियूं, माल बि मोटंदो, अहल बि मोटंदो, बाक़ी इंसान सां क़बर में अमल हूंदा। पोइ जेकॾहिं चङा कम आहिनि त हदीस पाक में अचे थो त उहे सुहिणी शिकिल वठी करे मुर्दे सां दिलि विंदराइनि था, ॻाल्हाइनि था। उहो चवे थो तूं केरु आहीं? पोइ नेक साल अमल चवे थो मां तुंहिंजो उहो अमल आहियां जेको तूं दुनिया में कयो हो। दुआ अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे ईमान ऐं अमल सालिह वारी ज़िंदगी अता करणु फरमाए, रब साईं पंहिंजे रहमत में दाख़िल करणु फरमाए ऐं कामयाबी अता करणु फरमाए। कुफ्र शिरक तकब्बुर खां रब साईं बचाए। ओ आख़िरी घड़ीअ ताईं रब साईं अमल सालिह वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मौत खे यादि करणु, क़यामत खे यादि करणु, रब जे मुलाक़ात वारे ॾींहं खे इंसान न विसारे। पोइ जंहिं विसारे छॾियो पोइ अलाह पाक क़ुर पाक में फरमायो त असां क़यामत में उनखे विसारे छॾींदासीं। अलाह साईं पंहिंजो यादगीरो हमेशह अता करणु फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लज़ीना कफ़रू लन नुमिन बिहाज़ल क़ुरआनि वला बिल्लज़ी बैन यदैहि वलौ तरा इज़िज़ ज़ालिमून मौक़ूफ़ून इंद रब्बिहिम यरजिउ बअज़ुहुम इला बअज़िल क़ौल यक़ूलु अल्लज़ीना इस्तुज़इफ़ू लिल्लज़ीना इस्तकबरू लौला अंतुम लकुन्ना मुअ्मिनीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। क़ुरान जा इनकारी जॾहिं ख़ुदा वटि हिसाब लाइ बीहंदा तॾहिं संदन का ॻाल्हि क़बूल न थींदी ऐं काफ़र चवनि था त असीं हिन क़ुरान ऐं उन खां अॻियनि किताबनि तौरेत इंजील वग़ैरह ते ईमान न आणींदासूं। उन जी तंबीह ऐं तहदीद लाइ ख़ुदा फरमाए थो जॾहिं जेकॾहिं उन्हनि काफ़िरनि खे ॾिसे जॾहिं रब्बुल आलमीन जे सरकार अॻियां हिसाब लाइ बीहारिया वेंदा ऐं खेनि ख़ुदा जे गज़ब ऐं लानत जे मौक़िफ़ में खड़ो कयो वेंदो ऐं संदन अखियुनि ते लानत जो पर्दो हूंदो त हिक ॿिए खे मलामत ऐं झट फिट पिया कंदा। यक़ूलु अल्लज़ीना इस्तुज़इफ़ू लिल्लज़ीना इस्तकबरू लौला अंतुम लकुन्ना मुमिनीन। हीणा काफ़िरनि वॾेरनि काफ़िरनि खे चवंदा जे अवी न हुजो हां त असीं दुनिया में मोमिन थी गुज़ारियूं हां, असीं अव्हां जे दबा करे गुमराह थियासीं। हाणे तव्हां सां गॾु असां बि अज़ाब था भोॻियूं। फ़अम्मल्लज़ीना इस्तकबरू लिल्लज़ीना इस्तुज़इफ़ू। वॾेरा काफ़िर नंढनि काफ़िरनि खे चवंदा त जॾहिं अव्हां खे हिदायत जी ख़बर पई त तव्हां छो न थे ईमान आंदो? असां तव्हांखे ज़बान सां मनव कई थी पर तव्हां ते असांजो दबाव त कोन हो। अवी असांखे अजायो ताना था ॾियो वञी मोमिन थियो हां। बल कुंतुम मुजरिमीन। वक़ाल अल्लज़ीना इस्तुज़इफ़ू लिल्लज़ीना इस्तकबरू बल मकरुल लैलि वन्नहार। तंहिं ते वरी हीणा सरकशनि खे चवंदा त ईअं न आहे बल्कि अव्हां जे राति ॾींहं जे फिरेब असांखे गुमराह कयो जो अव्हां हुकुम कयो थे त असीं ख़ुदा जे हुकुमनि खां इनकार करियूं ऐं उन सां कूड़ा शरीक ठहरायूं। वासरुन नदामत लम्मा रअउल अज़ाब। ऐं काफ़िरनि जो ही हाल हूंदो जो पंहिंजे पेशमानीअ खे पिया लिकाईंदा ऐं पंहिंजा ॾोह ॿियनि ते पिया थाफींदा ऐं हिक ॿिए खे मलामत पिया कंदा। वजअलनल अग़लाल फी अनाक़िल लज़ीना कफ़रू। ऐं उन्हीअ करे असीं हीणनि ॾाढनि काफ़िरनि खे संदनि ॻीचनि में बाहि जा ज़ंजीर विझंदासूं। हल युजज़ौना इल्ला मा कानू यअमलून। काफ़िरनि खे संदनि बद अमलनि सभु दोज़ख जी सज़ा मिलंदनि। ईअं न थींदो जो दुनिया में कुफ़्र कनि आख़िरत में उन्हनि खे बिश्त मिले। कुफ़्र करे खेनि दोज़ख में मोकिलियो वेंदो।
वमा अरसलना फी क़रियतिन मिन नज़ीरिन इल्ला क़ाल मुत्रफूहा। इन आयत में अल्लाह ताला हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अॻियनि अंबियान जो मिसाल ॾेई तसली थो फरमाए, तव्हीं अरमान न कयो, छो त काफ़िरनि जो इनकार असुल खां हलियो पियो अचे, जो कंहिं बि पैगंबर खे असां कंहिं ॻोठ ॾे मोकिलियो त उतां जा वॾेरा हथ ऐं वॾाईअ खां उन्हनि जी रिसालत खे क़बूल न कयो। साफ़ चवंदा हा त असीं अव्हां खे नथा मञूं। ज़ईफ़ माण्हू ईमान आणींदा हा त वॾेरा उन्हनि खे बेवकूफ़ चवंदा हा। जीअं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आणींदड़नि खे वॾेरनि चयो, वमा नराक इत्तबअक इल्ला allज़ीना हुम अराज़िलुना बादियर रअय। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, असीं तोखे ॾिसूं था त जिन तुंहिंजी ताबेदारी कई आहे से असां में किरियल ऐं साधा माण्हू आहिनि। अबू ज़रीन रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत कई त ॿ शख़्स सौदागिरीअ में शरीक हुआ। उन्हनि मां हिकिड़ो सौदागिरीअ लाइ ॿाहिरि वियो ऐं ॿियो हुते रहियो। उन ई विच में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मबूस थिया ॿाहिरि वियल उहा ॻाल्हि ॿुधी हिते वारे खां ख़त लिखी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बाबति पुछो, संदसि भाई वारो ख़त जो जवाबु लिखियो त वॾनि कुरैशनि मां कंहिं बि उनजी ताबेदारी न कई आहे मगर ग़रीबनि ऐं मिस्कीननि ज़ईफ़नि उन जो इत्तिबाउ ताबेदारी कई आहे। जॾहिं उनखे उहो ख़त पहुतो त तिजारत छॾे उन वटि हलियो वियो। अचणु शर्त भाई वार खे चयईं त मूंखे उन शख़्स वटि वठी हल। उहो शख़्स अंबियानि जा किताब पढ़ंदो हो। हज़रत जिन वटि आयो अर्ज़ु कयईं, अव्हां छाजी दावत था ॾियो? पाण फरमायूं त तौहीद इबादत ऐं चङनि अख़लाक़नि जी दावत थो करियां। उन शख़्स चयो त मां शाहिदी थो ॾियां त अमीं बेशक अल्लाह जा रसूल आहियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि त तूं कीअं सम्झो? चयईं त जॾहिं को बि पैगंबर मबूस थियो आहे त अवल उनजी ताबेदारी ज़ईफ़नि मिस्कीननि कई आहे। वक़ालू नहनु अक्सरु अमवालन व औलादन वमा नहनु बिमुअज़्ज़बीन। ऐं चवण लॻा त असीं घणे माल ऐं औलाद वारा आहियूं, असांखे अज़ाब थियणो न आहे। यानी हिननि माल ऐं औलाद ते फ़ख़ुरु कयो, एतिक़ाद रखियाऊं त जॾहिं ख़ुदा असांखे हिन दुनिया में माल औलाद घणो ॾिनो आहे त ख़ुदा असां सां राज़ी आहे, पोइ आख़िरत में वरी अज़ाब कीअं कंदो। कुल इन्न रब्बी यबसुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर। छो त मुंहिंजो रब जंहिंखे घुरे त उनजी रोज़ी कुशादी करे ऐं घुरे त तंग करे, छो त रिज़्क़ ऐं दुनिया जो माल उनजो मताउ आहे। के काफ़र ख़बीसुन नफ्स खां मालदार थी मुफ़लिस खे ईज़ा पहुचाइण नियत रखनि था, के दुनियावी माल मता जी हवस रखनि था, माण्हुनि खे तकलीफ़ नथा ॾियनि। मतिलब त दुनिया जो माल इज़त जो दलील न आहे, छो त तमामु दुनिया ख़ुदा जे नज़दीक मलून हक़ीर ऐं बेक़दर आहे। पोइ अल्लाह ताला किन मोमिननि खे ज़्यादा माल नथो ॾिए त मता दुनिया जे जंजाल में फासी वञनि, ऐं किन मोमिननि जो ज़रफ़ आली आहे, उन्हनि खे माल घणो थो ॾिए त माल ख़ैरात करे आख़िरत हासिल कनि। जीअं ख़ुलफ़ाए सहाबा, अल्लाह पाक उन्हनि खे एतिरो माल ॾिनो जो हर शइ क़ुर्बान कयूं। मालदार हा, कपिड़नि जा वापारी हा, पर जॾहिं उन्हनि जो आख़िरी दौरु हो पुराणा कपिड़ा पाईंदा हा, कपिड़नि खे कंडनि सां सिबी करे पंहिंजी उघड़ लिकाईंदा हा, हर शइ अल्लाह जे नाले ते क़ुर्बान करे छॾियो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंजो लक़ब हुई गनी आहे शाहूकार, सखिन खां सखी, वॾो सखी, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में हज़रत उस्मान साईं रज़ी अल्लाह ताला। हिकिड़े दफ़े हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेके बि उहदनि ते फ़ाइज़ हुआ उन्हनि दावत कई। उन्हनि हज़रत अबू उबैदा रज़ी अल्लाह अन्हु दावत न करणु फरमाई। हज़रत उमर साईं चयो त ए अबू उबैदा, तूं दावत छो न कई? जवाब में चयईं, अमीरुल मोमिनीन, मूं वटि तव्हांखे रंज पहुचंदो, तकलीफ़ पहुचंदी, ॾुख पहुचंदो। फरमायूंसि त तूं बि दावत कर। पोइ अबू उबैदा रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे घर वठी आयो।
हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु ॾिठो त हुनजे घर में सवाइ हथियारनि ऐं घोड़े जे साज़ सामान जो उन्हनि सां तकियो ऐं बिस्तरो बि बनाईंदो हो, ॿियो कुझु बि सामान कोन हो। हुयो हुकूमत में, पर सिर्फ़ु मथे जे रखण लाइ बि जेके हथियार हुयसि उहे मथनि खां रखी करे सुम्हंदो हो। बाक़ी जेको आयो खारकाई पाणी आयो, जेको खाधई वरी अॻिते अलाह ॾींदो। अबू उबैदा रज़ी अल्लाह अन्हु राति जो घणो हिसो त इबादत में गुज़ारींदो हो, तंहिं करे बिस्तरे जी ज़रूरत कान हुयसि। तंहिंखां पोइ वरी दावत में ठिकर जो लोटो, मानीअ जो सुकल टुकर, ख़ुश्क लूणु ऐं पाणीअ जो आब खूरो हाज़िर कयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि शयुनि खे ॾिसी रोई वेठो। यकदमि उथी हज़रत अबू उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गले लॻायो। तंहिं ते हज़रत अबू उबैदा रज़ी अल्लाह अन्हु चयो, अमीरुल मोमिनीन, मां अॻई अव्हां खे चयो पए त अवहीं मूं वटि अची ॻोढ़ा ॻाढ़ींदव। हज़रत अमीरुल मोमिनीन फरमायो त तूं ई मुंहिंजो भाउ आहीं। मां ॾिसां थो त बाक़ी संगतिन मुंहिंजा हर हिकु कुझु न कुझु दुनिया मां ऐं दुनिया उन्हनि मां हिसो वरितो आहे, रुगो तूं ई पंहिंजे हाल ते आहीं। सम्झणु घुरिजे त इन ई अबू उबैदा रज़ी अल्लाह अन्हु जिहादनि जे फतहुनि मां बेअंदाज़ माल हथ कयो हो, पर सभु कुझु ख़ुदा जे राह में लुटाए छॾियईं। माल जी घणाई ऐं घटिताई कंहिं शख़्स जी करामत या हिकारत जो दलील न आहे, बल्कि अल्लाह ताला जी हिकमत जे इसरार मुआफ़िक़ हुन जी हैसियत ते आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून, मगर उहा हिकमत घणा माण्हू नथा ॼाणनि। वमा अमवालुकुम वला औलादुकुम बिल्लती तुक़र्रिबुकुम इंदना ज़ुल्फा, न अव्हां जा माल ऐं न की अव्हां जो औलाद अहिड़ी शइ आहिनि जो अव्हां खे असां वटि मर्तबे जे करे वेझो कनि। को बि मालदार या औलाद वारो पंहिंजे माल या औलाद जे सबबु अल्लाह वटि कुर्ब जो मर्तबो हासिल करे नथो सघे, इल्ला मन आमन व अमिल सालिहा, मगर जंहिं ईमान आंदो ऐं चङा कम कया। फउलाइका लहुम जज़ाउ ज़िअफ़ि बिमा अमिलू वहुम फ़िल ग़ुरफ़ाति आमिनून, जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ घणो सवाबु आहे ऐं उहे अज़ाब ऐं नेमतुनि जे खसिजण खां बेख़ौफ़ थी वॾनि माड़नि में रहंदा। इन आयत दुनिया हैसियत खे बिल्कुलु बातिल करे छॾियो। बादशाह फ़क़ीर खे बि तज़ीम जे निगाह सां ॾिसे, मथां उहो फ़क़ीर नेक अमलनि करे आख़िरत में बादशाह खां बहितर हुजे, ऐं फ़क़ीर मालदार जे माल खे ॾिसी ईअं न सम्झे त आख़िरत में मालदार माल जे करे इज़त वारो हूंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला अव्हांजे सूरतनि ऐं मालनि खे नथो ॾिसे, पर तव्हांजे दिलनि ऐं अमलनि खे थो ॾिसे। जज़ाउ ज़िअफ़ जी माना आहे अमल खां कई दफ़ा ज़्यादा सवाबु ऐं घटि में घटि ॾहूणो सवाबु, वधि में वधि 7 खां बि ज़्यादा। ग़ुरफ़ात जी माना आहे बिश्त जूं ऊचियूं माड़ियूं। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत में अहिड़ियूं माड़ियूं आहिनि जो उन्हनि जो ज़ाहिर उन्हनि जे अंदर खां ॾेखारिजे थो ऐं उन्हनि जो अंदर उन्हनि जे ज़ाहिर खां ॾेखारिजे थो। उते हिकु अराबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, उहे कंहिंजे लाइ आहिनि? फरमायूं त उहे उन ई शख़्स लाइ आहिनि जेको पाकीज़ा कलाम करे थो, ज़बान मां जेको बि ॻाल्हाए थो भलो थो ॻाल्हाए, कंहिंखे ईज़ाव वारो नथो ॻाल्हाए। पहिरीं शइ आहे। ॿियो ताम खाराए थो, हमेशह रोज़ा रखे थो। चोथों राति जो अहिड़े वक़्तु निमाज़ पढ़े थो जॾहिं ॿिया माण्हू निंड था पवनि, यानी तहजुद जी निमाज़। उहो समूरो सवाबु असुल सिद्क़ ऐं सफ़ा लाइ आहे, दिलि साफ़ लाइ आहे। पर जेकी तकब्बुर में मुब्तला आहिनि तिन जे हक़ में ख़ुदा ताला हीअं थो फरमाए, वल्लज़ीन यसअऊन फ़ी आयातिना मुआजिज़ीन उलाइका फ़िल अज़ाबि मुहज़रून, ऐं जेकी असांजे आयतुनि जे रद्द करण में मुक़ाबिलो कंदड़नि ते कोशिश कंदड़ आहिनि त उहे अज़ाब में हाज़िर थींदड़ आहिनि। क़ुल इन्न रब्बी यबसुतु रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिरु लह, चओ मुंहिंजो पालनहार पंहिंजनि बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे।
ऐं जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी तंग बि कंदो आहे ख़ुदा जी उन ई हिकमत कामिल खे ख़ुदा खां सवाइ को बि नथो ॼाणे जीअं ख़ुदा ताला फरमायो आहे गौर जे नज़र सां ॾिस त कहिड़ीअ तरह सां किन खे किन जे मथां फज़ीलत ॾिनी आहे ऐं आख़िरत अलबत दर्जात ऐं तफ़ज़ील में सभ खां बुलंद आहे वमा अनफ़क़्तुम मिन शैइन फहुव युख़्लिफ़ुहु वहुव ख़ैरुर राज़िक़ीन हदीस पाक में आहे जंहिं शख़्स ईमान आंदो अल्लाह ताला उनखे बेक़दर हाजत रिज़्क़ कफ़ा ॾिनो न घटि न वधि उन शख़्स उन ई रिज़्क़ ते किनात कई त उनजो छुटकारो हासिल कबो उहो छुटकारो हासिल कंदो जंहिं ईमान आंदो चङा कम कया उनखे ज़रूरत आहे रिज़्क़ मिलियो बसि न इसराफ़ कयईं न कंजूसाइप कयईं अॻिते फरमायाई वमा अनफ़क़्तुम मिन शैइन जेकी अवी कुझु ख़र्चंदव अल्लाह ताला उनजो बदिलो ॾींदो फहुव युख़्लिफ़ुहु वहुव ख़ैरुर राज़िक़ीन उहो चङो रोज़ी ॾींदड़ आहे हीअ बि मोमिन लाइ ख़िताबु आहे छाकाणि जो उन्हनि में शाहूकार ग़रीब सभु पाण में बराबरि आहिनि पोइ ईअं न थिए जो शाहूकारनि में शैतान विसविसो विझे पोइ अवी पंहिंजे ग़रीबनि जी मुसावात में तंगी विझी छॾियो तंहिं करे उन्हनि खे ख़बरदार करे छॾियो त अल्लाह ताला जे हुकुम मुआफ़िक़ या जेतिरे ताईं अल्लाह ताला मुबाह करे छॾियो आहे उन मुआफ़िक़ जेकी अमी ख़र्चु कंदव अल्लाह ताला उन जे बजाए तव्हांखे दुनिया में बि अता फ़रमाईंदो ऐं आख़िरत में बि जीअं हदीस में आयो आहे अल्लाह ताला फ़रमाए थो ख़र्चु कर त तोखे ख़र्चु ॾिनो वेंदो हा सिर्फ़ु जमा कंदो वञो कंजू साहिब इहा कंहिं कम जी न थींदी ॿियनि जो वञी माल थींदो माण्हू खपाईंदो अलाह ॾींदो पोइ हुनजो मिसाल चवंदा आहिनि त अॾ में गंद थी वेंदो आहे या मिटी मेर थी वेंदी आहे पोइ जॾहिं अॾ साफ़ु कबी आहे त पाणी जालारो ईंदो आहे त जंहिं माल जो सदको ज़कात निकिरंदी अलाह वरी ॾींदो वेंदो ॿी हदीस में आहे त हर ॾींहुं ॿ फ़रिश्ता उन ई हालत में सुबुह था कनि जो हिकिड़ो चवे थो इलाही या अल्लाह ख़र्चु करण वारनि खे उन जी जाइ ते ॿियो बि ॾे जेको ख़र्चु कनि था उन्हनि खे ॿियो बि ॾे रब ऐं ॿियो चवे थो इलाही रोकींदड़नि बख़ीलनि खे तलफ़ करे छॾ इब्न हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़बरदार रहो जो तव्हांजे हिन ज़माने खां पोइ अहिड़ो ज़मानो ईंदो जेको ॾंदनि सां पकिड़ण जो ज़मानो हूंदो मतिलबु त हुन में मालदार माण्हू ख़र्चु करण जे ख़ौफ़ खां हुनखे ॾंदनि सां चक पाए मज़बूत झलींदो हालां ख़ुदा ताला फरमाए थो वमा अनफ़क़्तुम मिन शैइन फहुव युख़्लिफ़ुहु वहुव ख़ैरुर राज़िक़ीन हदीस मां ही मुराद आहे त पंहिंजे भाउ जे जाइ ते माल खे अज़ीज़ न रखे जीअं अंसारनि रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो माल मता मुहाजिरीन रज़ी अल्लाह अन्हुम खां रोके न रखियो त माण्हू पंहिंजे रिश्तेदारनि खां माल रोके न रखे ग़रीबनि मिसकिननि खां रोके न रखे जीअं अंसार साहबनि जी क़ुर्बानी जो मुहाजिरनि खे हर शइ क़ुर्बान कयो अल्लाह पाक उन्हनि जो दर्जा बि बुलंद कया अॼुकल्ह आहे ई माल ते जहिड़ो भाउ खां बेज़ार औलाद पीउ माउ खां बेज़ार इहा दुनिया बका वारी न आहे अॼु आहे सुभाणे जी काई ख़बर कोन्हे अल्लाह ताला उहा दुनिया ॾे जेका दीन में कमु अचे अमल सालिह में कमु अचे फरमायो वक़ाल الذين كفروا لن نؤمن بهذا القرآن ولا بالذي بين يديه ऐं काफ़िरनि चयो त असीं कॾहिं बि हिन क़ुर ते ईमान न आणींदासूं न अॻियनि किताबनि ते वलौ तरा इज़ الظالمون موقوفون عند ربهم हे ॾिसंदड़ ऐं जॾहिं ज़ालिम बीहारिया वेंदा अॻियां रब जे अल्लाहु अकबर यरजिउ बाज़ुहुम इला बाज़िन القول हिक ॿिए जी ॻाल्हि खे रद्द कंदा आहिनि यक़ूलु الذين استضعفوا للذين استكبروا لولا أنتم لكنا مؤمنين ज़ईफ़ काफ़िर हठीलन काफ़िरनि खे चवंदा त जेकॾहिं अमीं न हुजो हा त असीं मोमिन हुजऊं हा
قال الذين استكبروا للذين استضعفوا أنحن صددناكم عن الهدى بعد إذ جاءكم بل كنتم مجرمين अठीला काफ़र चवंदा हीननि खे तव्हांखे हिदायत सां रोकियो हो छा पोइ उन जे जो तव्हां वटि हिदायत आई बल्कि अवी पाण गुनहगार थिया وقال الذين استضعفوا للذين استكبروا بل مكر الليل والنهار إذ تأمروننا أن نكفر بالله ونجعل له أندادا अहीणा हठीलनि काफ़िरनि खे चवंदा बल्कि अवां जे राति ॾींहं जे मकर असांखे गुमराह कयो जॾहिं अवां असांखे हुकुम कंदा हुयव त ख़ुदा सां कुफ्र कयो शरीक कयो भाईवार कयो वासरुन नदामत लम्मा रअुल अज़ाब ऐं उन लाइ शरीक कयो ऐं जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा वजअलना अल-अग़लाल फ़ी अनाक़िल लज़ीन कफ़रू पेशेमानी लिकाईंदा काफ़िरनि जे कंधनि में ज़ंजीर विझंदासीं अल्लाह हल युजज़ौना इल्ला मा कानू यामलून जेकी कंदा हा तंहिंखां सवाइ ॿिए जी सज़ा न ॾिबनि वमा अरसलना फ़ी क़रियतिन मिन नज़ीरिन इल्ला क़ाल मुत्रफूहा ऐं असां कंहिं बि ॻोठ में को ॾेजारींदड़ न मोकिलियोसीं जो उन जे वॾेरनि चयो त अवां इन्ना बिमा उरसिलतुम बि काफ़िरून जेकी असां ॾे आंदो सो असीं उन जा मुनकिर आहियूं वक़ालू नहनु अक्सरु अमवालन व औलादन वमा नहनु बिमुअज़्ज़बीन ऐं काफ़िरनि चयो त असीं घणे माल ऐं औलाद वारा आहियूं असांखे अज़ाब न थियणो आहे قل إن ربي يبسط الرزق لمن يشاء ويقدر ولكن أكثر الناس لا يعلمون ए रसूल चओ त तहक़ीक़ मुंहिंजो ख़ुदा जंहिं लाइ घुरे रिज़्क़ कुशादो करे ऐं तंग बि करे थो पर घणा माण्हू नथा ॼाणनि वमा अमवालुकुम वला औलादुकुम बिल्लती तुक़र्रिबुकुम इंदना ज़ुल्फा तव्हांजा माल ऐं न अव्हां जी औलाद अव्हां खे असां वटि मर्तबे जे करे वेझो कंदड़ आहिनि अलाह जे वेझो कंदड़ छा आहे अलाह ज़िक्र कयो इल्ला मन आमन व अमिल सालिहा मगर ख़ुदा खे वेझा उहे आहिनि जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया फउलाइक लहुम जज़ाउ ज़िअफ़ि बिमा अमिलू वहुम फिल ग़ुरफ़ाति आमिनून ऐं उन्हनि लाइ ॿीणो सवाबु आहे सबिबा अमलनि जे ऐं उहे बिश्त में अमन वारा हूंदा वल्लज़ीन यसअऊन फ़ी आयातिना मुआजिज़ीन उलाइक फ़िल अज़ाबि मुहज़रून ऐं जेकी असांजे आयतुनि जे रद्द करण में मुक़ाबिलो कंदड़नि ते कोशिश कंदड़ आहिनि उलाइक फ़िल अज़ाबि मुहज़रून त उहे अज़ाब में हाज़िर थींदड़ आहिनि क़ुल इन्न रब्बी यबसुतु रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिरु लहु चओ त तहक़ीक़ मुंहिंजो रब रिज़्क़ कुशादो थो करे जंहिं लाइ घुरे ॿारनि पंहिंजनि मां ऐं उन लाइ तंग बि करे थो वमा अनफ़क़्तुम मिन शैइन फ़हुव युख़्लिफ़ुहू ऐं जेकी कुझु अमी ख़र्च कंदव तंहिंजो बदिलो अलाह ॾींदो वहुव ख़ैरुर राज़िक़ीन ऐं उहो चङी रोज़ी ॾींदड़ आहे दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे समूरनि मुस्लमाननि खे अल्लाह पाक ईमान अमल सालिह सां रहाए ऐं जेको रब ॾिनो आहे जान माल उहा रब जे राह में ख़र्च करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।